चापर ॾिठ मुंहिंजो पा पलांत अलॻि आहे, उन सां त हिसाब किताब लेखा सभु कंदुसि, पर तो जेको बचते मुंहिंजे भाउ सां हेॾो हाञो कयो, उहो उनजो पा पलांत तोखे ॾियणो पवंदो न। पा पलांत में मुंहिंजो ही सिर ही धड़ सभु तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। जेकॾहिं गोली हलाइणी अथव, मूंखे मारणो अथव न, ख़तमु करणो अथव न, ख़तमु करो बसि, ॿियो शर्त। शेर अली क़बूलदार थी चुको आहे ऐं पंहिंजो सिर बि ॾिए थो। हाणे तूं ॿुधाए, तूं छा थो चवीं? इहा त सुठी ॻाल्हि आहे चाकर खान, जो अॼु रूंडे दिलेरी वारी ॻाल्हि कई आहे ऐं पंहिंजे गुनाहनि जो पाण ई कुफारो अदा करणु चाहे थो। हाणे रूंडे जे सिर ॾियण सां जेकॾहिं हिन जे ख़ानदान जी ज़िंदगी बची सघे थी त इन खां वधीक बहितर छा थींदो? चाकर खान जी सावल खे पूरी इजाज़त आहे। हे रूंडे खे जहिड़े तरीक़े सां मारणु चाहे थो भली मारे, पर रूंडे जो लाश असांजे हवाले करे। ही जहिड़ो बि आहे असांजो आहे। हिन जे लाश खे असां इज़त ऐं एतिराम सां दफ़नाइणु चाहियूं था। लाश अरे मां पाण ॿियनि जा लाश दफ़नाईंदुसि, कार को जो लाश दफ़नाईंदो। तूं बि इहो हिते काॾे थो मरे? हथ कढ ते डारे न वेचा, ॾींहं जा तारा ई वाड़े तारा, गोल तारा न निखारे छॾिया। चुप करे। चेट महीनो ॾींहं जुड़ालो, पीर प्यालो प्यार प्यालो, पीर प्यालो प्यार प्यालो। चेट महीनो ॾींहं जुड़ालो, पीर प्यालो प्यार प्यालो, पीर प्यालो प्यार प्यालो। अरे कादन, सुबुह जो मां तोखे कहिड़ो कमु चईसि, शाम जा अची 5 थिया आहिनि, भंगूं बदा घोटियो वेठा पियो, पी पिया मां मञा थो हिकिड़ो चकर 2 चकर, वरी कम बि कबो आहे। अबा जाबिर ॻाल्हि ॿुध, संगत सां सलाह कई अथमि, इहो पिनण वारो कमु असांखां कोन पुॼंदे। बाक़ी ॿियो को कमु हुजे हुकुम कर, छो त कादन कुर मुंहिंजो बुखियो आहे, तॾहिं त सुखियो आहे। मां सम्झां थो त तव्हां पंहिंजी माउ खे आज़ादु करणु था चाहियो। अबा अम्मा तां सिर कुर्बान, बाक़ी पिनण वारो कमु ॾाढो ॾुखियो आहे, असांजी बि का इज़त आहे। हाणे त हिननि ठाहूकनि जी बि इज़त आहे, जंहिंखे पीअण खां पोइ होश ई कोन्हे को त आहियूं किथे असां। तुंहिंजी इज़त आहे मगर वारनि जी इज़त आहे। हा हा मूंखे ख़बर आहे तव्हांजी वॾी इज़त आहे, ख़बर पवे थी त 2 हन जा 4 हन इज़त आहे हिननि जी। हल था संगत लॻे थो त यार नाराज़ थी विया। थोरो सब्र कर, प्यालो पियूं बुर थियूं, वक़्त वठी पोइ हलूं था, हली था मञायूं कयूं था मेल मिल बाबा। फुकरा माण्हू अलाह कंदो भॼी वेंदा। अदा छा सोचियो अथई? मां इहो सोचियो आहे त अॼु राति वञा थो सभाई खे वठी अचां, उन खां बाद में तोखे मूंखे कुझु करिणो पवंदो। बाक़ी हिन मवालनि जे आसिरे ठप करे वेंदासीं, कुझु बि कोन थींदो, ही चाचूसी कंदा ई कोन। मां बि इहो त चवां था, हिन जे आसिरे लॻूं ई न, जेको कुझु करिणो आहे त सभिनी खे करिणो आहे। हे पियनि था प्यालो त गश लॻा पिया आहिनि, उथनि ई कोन था। हिननि जे आसिरे थींदो बि कुझु कोन। अरे मुंह ते मिली खड़ी ॻाल्हि कई, ताड़ी सच पचावे मूंखे कहिड़ो कर जला त देवाले कयो था वञो। रूंडा इंसाफ़ त इहो ई आहे त खून जे बदिले खून। हेॾी गिरावत घर में पई अथव, 10 चटियूं बि मुंहिंजे बारे में भरे सघो था, ॿियो को हल तव्हांखे मिले ई नथो। ओ बाबा जेकर खून जे बदिले खून कराईंदव त पोइ सॼो ॻोठ बाबा कुसिजी वेंदो न, ॿियो हल नथा ॻोल्हियो। बाबा ॻोठ जा वॾा हो पकदार हो, हल ॻोल्हियो न। सावल छॾ हिनखे। जी बाबा साईं। हेॾा जी थी सावल, जेकर मां फ़ैसिलो ॾियां
त छा तोखे उहो क़बूल हूंदो? बाबा सियाह जो त हर फ़ैसिलो मुंहिंजे सिर खिल ते, पर छा जेको आवां फ़ैसिलो कंदो उहो हिन रूंडे खे क़बूल हूंदो या हिन शेरल ऐं मुराद खे? तव्हां छा था चओ शेरल? बाबा हर शइ जो मालिक मां, घर जो ख़ुदि मुख़्तार आहे। हिन में ही छा था पुछो? जेको ॾंडो या जेको फ़ैसिलो हूंदो मूंखे क़बूल आहे, पर रुगो जान जी अमान मिले त बहितर थी। जेकॾहिं तुंहिंजी ज़बान ते एतबार हुजे हा न रूंडा, त पोइ हिन फ़ैसिले जे विच में हिन शेरल ऐं मुराद खे न आणियो आहे। हाणे जॾहिं ही तुंहिंजो ज़िम्मो खणंदा न, पोइ फ़ैसिलो मां ॾींदुसि, न त तूं त पंहिंजो सिर सावल जे हवाले करे चुको आहे न। पर लोर खुदणी फाईअ जो तख़्तो त रुगो रूंडे जे लाइ ठहियो हो। सभु मुंहिंजे सिर खणण जे पुठियां लॻा पिया आहिनि। ठीकु आहे हसीना बेगम, मूंखे तुंहिंजी शर्त क़बूल आहे, पर रुगो मूंखे इहो ॿुधाए मूंखे पैसा कीअं ॾींदी? गुलनार, हितां ॿाहिरि निकिरण खां पोइ सभ खां पहिरियां मां तुंहिंजा तोखे पैसा ॾींदसि। मूंखे तो मथां भरोसो न आहे हसीना बेगम। जेकॾहिं मां तोसां गॾु हलियसि ऐं तूं हुते वञी मूंखे माराए छॾी त पोइ? गुलनार, तोखे मुंहिंजे मथां एतबार करिणो पवंदो। तूं मूंसां एतिरी चङाई करे थी, छा मां तोखे माराए सघां थी? मुंहिंजी भलाई खां वधीक डूंगर ख़ान तो मथां भलाई कई, तूं हुन सां छा कयो? तोखे कखनि मां कढी महलातुनि में वठी आयो, तूं हुन सां कहिड़ी चङाई कई जो मूंसां कंदी आहे? गुलनार, तोखे मुंहिंजे मथां एतबार करिणो पवंदो। इहो एतबार त तो मथां कॾहिं बि कोन थींदो। तोखे पहिरीं मुंहिंजा पैसा ॾियणा पवंदा, हिन खां पोइ मां तोखे हितां वञण जी वाट ॾींदसि, न त सॼी उमिरि तूं हिते ई सड़ंदी रहंदी। गुलनार, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मां हितां निकिरण खां अॻु में तोखे पैसा ॾियां थी, बसि न? पर तोखे मुंहिंजे लाइ हिकिड़ो कमु करिणो पवंदो। मुंहिंजे लाइ मोबाइल जो बंदोबस्तु कर, पोइ मां तुंहिंजे लाइ पैसनि जो बंदोबस्तु कयां थी। सही आहे न? ठीकु आहे हसीना बेगम, मां तुंहिंजे लाइ मोबाइल जो बंदोबस्तु कयां थी, ऐं तूं मुंहिंजे लाइ 1 करोड़ जो बंदोबस्तु कर। हुन खां पोइ तोखे हितां आज़ादी मिलंदी। शेरल, छा तूं रूंडे जो ज़िम्मो खणी थो? खणो मुंहिंजो ज़िम्मो खणो ऐं खणणो पवंदो। अरे हेॾी धरावत घर में पई अथव, 10 चिटियूं बि मुंहिंजे लाइ भरे सघो था। ज़िम्मो खणो। अरे मां दुनिया सां त धोखो करे सघां थो, पर तव्हां सां कीअं कंदुसि बाबा? खणो। छा थो चई शेरल? तुंहिंजो ज़िम्मो हूंदो त मां फ़ैसिलो ॾींदुसि, ऐं तव्हां सभिनी खे उन फ़ैसिले ते अमल करिणो पवंदो। हिन फ़ैसिले खां पोइ ते हटण जो मतिलबु हिन रूंडे जी जान असांजे हवाले हूंदी। बाबा रुगो जान जी अमान मिले, हर फ़ैसिलो क़बूल आहे। अदा शेरल, ज़िम्मो बिना खुटके खणी छॾ। हाणी रूंडो कंहिंखे बि धोखो कोन ॾींदो। ठीकु आहे चाकर ख़ान, तव्हां पंहिंजो फ़ैसिलो ॾियो, उन ते असां अमल कंदासीं। वरी बि सोचे वठ शेरल, फ़ैसिले ॾियण खां पोइ ते हटण जी का बि गुंजाइश न बचंदी। पोइ ते न हटंदासीं, यकीन कयो चाकर ख़ान, तव्हां पंहिंजो फ़ैसिलो ॾियो। तव्हां छा था चओ सावल? बाबा साईं, जेकॾहिं तव्हां मूंखे ज़ार जो वटो ॾींदव न, त यकीन ॼाणो हिक ई साही में पी वेंदुसि। पोइ बि अॻिते जेका तव्हांजी मर्ज़ी, जेको बि तव्हां फ़ैसिलो ॾींदव न, मूंखे क़बूल आहे बाबा। त पोइ मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे त शमीर जे खून बहा में रूंडे खे संग चटी ऐं 10 लख ऐं घर वञी पाण खे बख़्शराइणो पवंदो, ऐं इन फ़ैसिले ते 2 ॾींहंनि में अमल थींदो। जे अमल न थियो त 3 ॾींहं ते रूंडे जो खून सावल ते हलाल हूंदो, ऐं उन जो को बि कुफारो न थींदो। हिते मुंहिंजो यासीन सगोरी हुजे, हा वॾो कमु करियो, वड़े तारा गोल तारा। ठीकु आहे चाकर ख़ान, तव्हांजो फ़ैसिलो असांखे क़बूल आहे,
ऐं इन फ़ैसिले ते 2 ॾींहंनि अंदरि अमल थींदो। ऐं उन खां पोइ सावल जे तरफ़ खां को बि कंडो रूंडे खे न लॻे। शेरन सची ॻाल्हि इहा आहे त मूंखां मुनाफ़िक़त कॾहिं बि न पुगी आहे न पुॼंदी। बाक़ी हिन रूंड जे तरफ़ां जेकॾहिं ॿीहर का हरकत थी को बि हिनखे न बचाए सघंदो। हिन जी ज़मानत मां ॾियां थो। रूंडे जे तरफ़ खां थियल नाइंसाफ़ी मुंहिंजे तरफ़ां सम्झी वञे। सावल जो ज़िम्मो मुंहिंजो आहे। इन तरफ़ खां थियल नाइंसाफ़ी जो हिसाब मां ॾींदुसि। बाबा सब जवाबदारियूं, सब ज़िम्मा, सब बार मुंहिंजा सभिनी खणी छॾिया। हाणे इज़त इन में आहे तो घर आहे। त पोइ रूंडा हाणे हिकिड़ी ॻाल्हि चङे नमूने सां ॿुध। सुभाणे जे ॾींहं ताईं तोखे मोहलत आहे। ॿिए ॾींहुं असां ईंदासीं ऐं पंहिंजे सौट खे तुंहिंजे घरां लाऊं लाराए कुंवार वठी ईंदासीं। बाक़ी शेरल ऐं मुराद जेको हिसाब किताब तव्हां ॾे असांजो ॿियो निकितो तो राति ई तव्हांखे हर हालत में असांखे ॾियणो पवंदो। हैदर तव्हांखे मूंखे हिते रखण मां को बि फ़ाइदो न आहे। इहा ई ॻाल्हि मां पंहिंजे हैदर खे सम्झायां थो त हिन खे रखण में असांखे को बि फ़ाइदो न आहे। चवांसि थो त हिन खे कयूं कबर भेड़ो, पर अलाए छो हे तो मथां रहम कयूं वेठो आहे। वारस ही मरंदो, ज़रूर मरंदो ऐं हिन मथां को बि रहम कोन कंदासीं। सिर्फ़ु हिनखे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी आहे। जेकॾहिं 2 ॾींहंनि में हिन जाबर जो ॾस न ॾिनो हिनखे कबर भेरो कबो। जे जाबर जो मूंखे ॾस पंदो हुजे हा न त मां तव्हांखे ज़रूरु ॿुधायां हा। ॾिसूं था तो तूं अञा जाबर खे केतिरा ॾींहं बचाईंदे। मूंखे सावल सां मिलणो आहे, कुझु हुनखे हक़ीक़त ॿुधाइणी आहे। सोट फ़ैसिले ते वियल आहे। सोट त नथो अची सघे। हा बाक़ी राति जो जेकॾहिं अची वियो ऐं असांखे हुकम ॾेई वियो आहे त फ़िरोज़ खे गुसल ॾियारे तयारु कयोसि त मां कफ़न वठियूं थो अचां। तूं वॾो ख़ुशि नसीबु आहीं। तोखे असां कफ़न ऐं गुसल ॾेई पोइ मारींदासीं। बाक़ी हिते त यार कई दुश्मन बग़ैर गुसल ऐं कफ़न जे दफ़न थी विया आहिनि। इहा नाइंसाफ़ी तोसां फ़िरोज़ कोन थींदी। तोखे कफ़न ऐं गुसल ज़रूरु मिलंदो। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। गुनाह बाबा करे उनजो कफ़ारो वरी मां अदा कयां? न, ये कॾहिं बि कोन थींदो। मां इन हैदर सां कॾहिं बि निकाह न कंदमि। असल ॻाल्हि इहा आहे त मूंखे बाबा चाकर खान इहा ॾिनी आहे धमकी, अल्टीमेटम ॾिनो अथसि त जेकॾहिं मां फ़ैसिले तां फिरुसि न सिधो जुम्मन शाह जे क़ब्रिस्तान में। बाबा केरु मरे थो या केरु बचे थो उन सां मुंहिंजो कुझु बि न वञे। मां तव्हां सभिनी जे करे पंहिंजी ज़िंदगी बर्बाद न कंदमि। वाड़ी छोरी, गोल छोरी, हालत अॼु जो औलाद आहे नाफ़रमान। हिकु जॾड़े मंडड़े टुंडड़े जे सिर जे मथां कात कुहाड़ा तलवारूं पेथियूं लटकनि। इन छोरीअ जो वरी फरमाइशी पंहिंजूं। जेकॾहिं ठाह थी वियो आहे हिते अमुन सां रहणो आहे न त पोइ संग चटी ॾियणी पवंदी। अरे संग चटीअ जी त मूंखे का बि परवाह कोन्हे। उन जे लाइ इहा छोरी वेठी आहे। बाक़ी हाणे इहे 10 लख वात में था अचनि, किथां ईंदा? यार बाबा 10 लख इहो त तुंहिंजे लाइ को मसलो ई न आहे। उहो बि तूं बख़्शिराइण जो माहिर आहीं। विझंदे सावल खे भलो साईं। अरे बंदूक हणंदो, सिधी बंदूक हणंदो सीने में इहो सामल मोड़ महारा जेकॾहिं मां बख़्शिराइण जी ॻाल्हि कई। रेस खे शेरल न चयो त असां एॾा पैसा किथां आणींदासीं जो चटी भरींदासीं? इहो सुवाल तूं शेरल खान सां कजांइ, छो त फ़ैसिलो कपूल उहो करे आयो आहे। संग चटी असीं ॾींदासीं, उन लाइ असीं हाज़िर आहियूं 24 कलाक। बाक़ी 10 लख रुपया त जेके ॾंड पिया उहे भरनि न पाण। हिकु त उन्हनि चङाई कई आहे, विच में बि आया वरी चटियूं बि हू भरनि। ठही वई या चङाई कई अथनि असां। असांखे सिर्फ़ु ईअं छॾियो करे वई आहे चङाई। छा जी चङाई आहे? असांखे खूह मां कढी अथनि। हा ओ दाशरल 2 ॾींहंनि जे अंदरि हिन मसइले खे हल कर त हितां निकिरी हलूं। यार मां बेज़ार थी पियो आहियां।
न रहियाऊं घर जा न घाट जा न ई वरी ने रूंडे खे का उताक आहे जिथे हली वेहूं। तोखे त ख़बर आहे न पुफड़ रूंडो सॼो ॾींहुं ने फेरू जे गटरनि ते देरो ॼमाई वेठो आहे। अरे मुराद तोखां वधीक मां बि बेज़ार आहियां। बाबा बि असांखे हिकिड़े ठोहे जी मदद लाइ मोकिले छॾियो आहे। यार तूं बि को दा चरियो आहीं। इहो ठोयो 10 लख रुपया किथों ॾींदो? संग चटी त भरे ॾींदो। असांजी पुफाटड़ी वेठी आहे। होशियार थी जाए होशियार। किथे इहे 10 लख रुपया असांखे न भरणा पवनि। माल मतो ऐं घर जो सोन बि ख़बराए इन रूंडे खां 10 लख मां भराईंदुसि। शाबस शाबस ते अदा शाबस ते वाह जो ठहियो आहीं। सोन मताव जी ॻाल्हि थो करी, बकरियुनि जी ॻाल्हि थो करी। हुन वटि आहे रुपयो अथसि, डेंगलो ई कीते में कोन्हे सघो। इहो किथों असांजा मसइला हल कंदो? हाणे पक सम्झ इहे जेके 10 लख आहिनि न उहे तोखे भरणा पवंदा। तोखे बाबा खे चवंदुसि पुफीअ जो जेको बि हिसो असां सां लॻे थो न उहो सभु मेड़े अचे हिननि जे हथ ते रखंदासीं। अरे चिरिया जेकॾहिं इहे बनियूं खपाए पैसा खणी ईंदो, पोइ जेको सालियानो फसल मां 5 रुपया ईंदा आहिनि उहे कीअं पुफी खे ॾींदे? बाबा खे चवंदुसि पुफीअ जो जेको बि असांजी ज़मीन में हिसो लॻे थो न उहो मेड़े सेड़े अचे हिननि जे हथ ते रखंदासीं। उहे हे ॼाणनि हिननि जी क़िस्मत। सॼी उमिरि असां हिननि जो ठीको त न आहे खयो न। अब सांवल शुक्र थियो जो ठाह थी वियो। मुंहिंजे हैदर खे कुंवार बि मिली वई। मूं सोचियो त हैदर जी शादी में धाम धूम सां कंदसि, पर ख़बर न आहे अलाए छा थी वियो जो अहिड़ी हालत में शादी करणी थी पवे। छो थी उल्को करी चाची? छो सादगी सां शादी कंदासीं? वॾे ट्राजे सां कंदासीं, दौल धमामनि सां हलंदासीं ऐं हली कुंवार परणाए घर वठी ईंदासीं। सुठे ने फ़ैसिले तां रूंडो फिरी त कोन ईंदो। सुन शेरल ऐं मुराद हिन विच में। बाक़ी जेकॾहिं अॼु राति रूंडो पंहिंजा ॿार वठी असांजे तॾे ते बख़्शराइण अचे थो त पोइ पक ॼाण कोन फिरंदा। साईं उहो त सही आहे, पर इहे सुञा 10 लख चटी किथां भरे ॾींदा? 10 लख त खणी रूंडो असांखो बख़्शराईंदो ऐं न को वरी मां पंहिंजे भाउ जे खून जो को बहा वठंदुसि। अधे जे खून में ॿधरायूं था सौट खे मोड़ो करायूं था लायो सजायो, ॿियो मोए जो पैसो खाईंदासीं। बाक़ी न मां इहा दादुली मां त असां हथी काती वेंदासीं। चाची छोकिरी खून जी चटीअ में अचे थी। असां बधो ॾेई संग थोरी था वठूं जो दादली अची असांजे सिर मथां वेही रहंदी। जेकॾहिं असांजी इज़त कंदी त न्याणी जे करे असां बि हुनजी इज़त कंदासीं, न त चाची घर में पेर पाइण बि कोन ॾींदीसांसि। चाची दादली वारो मसइलो त हे हल करे वठंदी, बाक़ी तूं तयारी करे वठ। बाक़ी विच में हिकिड़ो ॾींहुं बचियो अथई। इहो हिते वापस मोट रुंडा, वापस मोट। अरे ही मुंहिंजो घर आहे ऐं हिन घिटी में तोखे गुज़रण जी इजाज़त मां हरगिज़ न ॾींदुसि। ॻाल्हि ॿुध, कॾहिं गाड़े तूं एतिरो ठहको थी वई जो असांजी रस्ता रोक थो करी। माना ॿुध, इन शेरल ऐं मुराद जा पादर यादि अथई या विसरी वई? उन जे बदिले मां तो वारे छोरे दिलशेर के पादर हणी चुको आहियां। ये तो वारा छोरा जेकर मूंखे पादर हणंदा न उन जे बदिले मां तव्हां ॿिन्ही खे कुटींदुसि। यार बाबा जिद छॾ, जहिड़ी में छा रखियो आहे? मथे गिटी में दालूं बस कर, मूंखे हिन सां निबरण दे। हाणे ही अधु खरियल मूंसां निबरंदो। रुंडा मां त चवां थो इज़त सां वापसि हलियो वञ। मां जॾहिं तोखे ॾिसंदो आहियां न त मुंहिंजूं ही अखियूं रत छॾींदियूं आहिनि, रत। मां चवां थो इज़त सां वापसि मोटी वञ, न त घुटो ॾेई ते जो हिते पूरो कंदो मां। यार पापा मोट मोट होश मां निकिरी वियो आहे। दिलशेर, हिन जी टेंचर सां मलम पुटी ॿीहर करणी पवंदी। पोइ ही अहिड़ो त सिधो ऐं तुकी थी ॾींदो जो यो रस्ता रोक जा लफ़्ज़ ई विसरी वेंदसि। वाड़े तारा, गोल तारा। हाणे रुंडे सां न,
पर शेर अली मुराद सां मूंखे निबरणो पवंदो, छो त सिक्कू जी सट मौत जो थक पसाई पूरा। सिकुअ खे चवंजाई त मां अॼु राति जी महिमान आहियां, जेकॾहिं हू मूंखे वठणु अचे थो त भली वठी वञे, जेकॾहिं अॼु राति हू मूंखे वठणु न आयो त ॿी राति मुंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी राति हूंदी। चरी नथी सोणी, जेकॾहिं अदा तुंहिंजे नसीब में न आहे, हैदर लिखियल आहे त उन ते तोखे राज़ी थियणो पवंदो। ही मुंहिंजो नसीब न आहे पारस, मां त पंहिंजे वॾनि जी गुनाह जो कुफ़ारो अदा पई कयां। हैदर बुरो न आहे, उहो बि तोखे ख़ुशि रखंदो। खून बहा में जेकी छोकिरी पणिजी वेंदी आहे न, उन घर में उन छोकिरी जी कॾहिं बि इज़त न थींदी। उते उनखे इहो महसूसु करायो वेंदो आहे त उहा ई छोकिरी खून करे हिते अची पहुती आहे। सोणी, तूं दिलेर ऐं बहादुर आहीं, हालात खे मुंहुं ॾियण जी पाण में सघ पैदा कर। बाक़ी बुज़दिली जी मौत पाण खे मारे वॾो गुनाह खणंदी आहे। गुनाह या सवाब? लाउन खां अॻु में हैदर खे मुंहिंजो लाश मिलंदो, भली पोइ हू मुंहिंजे लाश सां लाउन लही वञे। हिन चरीअ खे केरु सम्झाए? अदा सिकुअ खे वञी चवां थी त हिनखे सम्झाए, मता हिन दिमाग़ में का ॻाल्हि वेझी वञे। वाह जो सिंह मुझा ता सजण थिया हो। चोर खे चो त घर में घिड़ो, भागे खे चो त चोर घर में घिड़ो थी। ये जो बिल्लीअ जे ॻिचीअ में घंटी ॿधी अथव, उहा छोड़ी तो केरु डबल तारा। घंटी? कहिड़ी घंटी? हेॾो सारो ॾख थियो ई तोखे अञा घंटीअ जे मतिलब जी ख़बर कान्हे। बाबा हीअ जेका 10 लखनि वारी चटी मुंहिंजे मथां जो या मढ़ी आहे, इहा चटी भरींदो केरु बाबा? पुफड़, इहे जेके ॿई कन अथई न, इन्हनि कननि खे खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। चटी तुंहिंजे मथां पियल आहे ऐं भरींदे बि तूं पुफड़। असां रुपयो बि कोन ॾींदासीं। हा साईं, वटि कारून जो खज़ानो आहे जो वेठो चटियूं फरिया। अरे बाबा, मुंहिंजे घर में अटे जी लप कान्हे, कुआ बि था बुख मरनि, ऐं तव्हां वरी मुंहिंजे मथां या थपी आहे 10 लखनि जी चटी। पुफड़ कन खोले ॿुध, चाकर खान जे अॻियां मुंहुं ज़िमो खयो आहे, मुंहुं। अड़े त उहो छा थियो? कहिड़ी बंध टुटी पई जो शाख में धू वञी किरंदे। अरे बाबा, तूं अला कहिड़ो मसीत जो कख आहीं ऐं तूं हर गुनाह ॾोह खां आजो आहीं। हूंडा मूं ज़बान ॾिनी आहे, ज़बान, ऐं इन फ़ैसिले ते तोखे हर हाल में अमल करणो पवंदो। साढ़े ॼंघूं टे, चोथों पुछ, मिड़ी थियो मुछ। अमल करण जे लाइ बाबा मां 24 कलाक तयारु हा, रेडी हा, रेडी। चटीअ में जेकॾहिं मुंहिंजी इहा गोल छोरी पए थी, उहा बि मां ॾियण जे लाइ तयारु हा। बाक़ी बाबा जेका इहा 10 निशान वारी चटी आहे न, इहा पाण जी भरिजो बाबा। मूं मां रुपए जी बि उमेद न रखिजो। इहा दिलि दखीअ में रखी छॾिजो, दखीअ में। अदा शेरल, तोखे मां घणा चकर चयो त पुफड़ ग़लति माण्हू आहे, इन्हनि जी मदद न कर। राति घर हली पुफीअ जे साम्हूं सलाह कयूं था, इन जो को न को हल ॻोल्हणो ई पवंदो। हाणे त दर थियो न, तुंहिंजो ऐं तुंहिंजे मुड़ुस जो पाण त दरपदर थियो, पर हाणे मुंहिंजी न्याणी खून बहा जे एवज़ वञे थी सांवल वारनि जे घर। हाणे तूं ई ॿुधा त हुन जी उते इज़त थींदी? इने में मुंहिंजे मुड़ुस अकेलो जो ॾोह न आहे, तुंहिंजे मुड़ुस रूंडे ऐं तुंहिंजे छोरनि जो बि ॾोह आहे। उन्हनि कहिड़ो ॻोठ वारनि सां रहियो आहे, इहा त तोखे बि ख़बर आहे। हा हा, जापर त वीचारो चरड़ियो आहे, मोगो आहे, उनखे त कंहिं जहां जी ख़बर कान्हे न। जेको कयो मुंहिंजे मुड़ुस मुंहिंजे छोकिरनि कयो, ॻाल्हि कंदे ॿुॾी बि नथी मरी। मां छो ॿुॾी मरां? ॿुॾी त हाणे तूं मरंदीअ। जॾहिं तुंहिंजी छोरी सांवल वारनि जे घर राति ॾींहं मोचड़ा खाईंदी, तो जहिड़ी माउ ऐं पीउ खे पिटूं पारा था ॾींदी। नाहक असांखां 10 लख भराया अथव, बेमाननि सां ईअं ई थींदो। असांखां जेके 10 लख वरितव उहे त विया, पर तव्हांजी जेकी न्याणी आहे न, उहा बि खून बहा में वई। बसि हाणे बसि, सभु ख़बर आहे। तव्हां कहिड़ा हक़ हिलाल ते हो? डूंगर खां जे मरण खां पोइ मुंहिंजी निणान हसीना खे ॿिन्हिनि हथनि सां पुरियो अथव, त तव्हां ठोयनि वटि खाइण लाइ कुझु कोन हो। पेनाओ फ़क़ीर। भले माई भले, असां त पिनी था खाऊं, बाक़ी तव्हांजा त हवाई जहाज़ था हलनि। मां चवई थी घणो वात न हण ऐं हितां पंहिंजा पेर डाहे, न त इहे ॼुंडा पटींदी सही। तूं मूंखे छा बुछड़ो कंदीअ? ख़ुदा तव्हांखे बुछड़ो कयो आहे। ओ ताक़त साल वारनि कज़ो कया, 2-3 ॾींहनि में ही घर बि हथनि मां वेंदव। पोइ तूं विच ॻोठ में
रिली विछाए वई पिन जाए 5 रुपया मां बि ॾेई वेंदी साईं। आया मूंखे बुछड़ो करण मां पाण सभु लॻा बुछड़ो कयां। हल हल ये 5-5 रुपया पंहिंजे भंडारे में गॾु कजा, कफन दफन लाइ कम ईंदई। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।